असां पंहिंजी अख़बार सां गॾु कल्चर डे मल्हायो आहे। इनके मल्हाइण जो मतिलबु आहे पाण में ॿधी आहे इतिहाद। इहा सिंधी क़ौम लाइ हिकु ख़ासि ॾींहुं आहे। इन ॾींहं ते सिंधी नंढा वॾा ॿार सभु नफ़रतनि खे टोड़े पंहिंजी सिंधी हुअण जो सबूत ॾींदा आहिनि। असांखे हिन में वॾो मज़ो आयो। असांखे ॾाढो इंजॉय बि कयोसीं। पर दोस्तनि सां गॾु असां सका विझाइण सां घणो कुझु कयोसीं। जेको ही असांजे स्कूल में प्रोग्राम थियो आहे अलाह शुक्र आहे तमामु बहितरीनु थियो आहे एंड इंशा ताला अॻिते हली अञा बहितरीनु प्रोग्राम परफॉर्मेंस कंदासीं असां। सिंधी टोपी ऐं अजरक असांजी सुञाण हो दुनिया मञे थी त असां मोहबती हूं पाण। सिंध जी जलत आहे अमुन जो घर हो सिंध बाबुल सलाम सिंध जन्नत जो दर। इन ॾिहाड़े सां असांजे सिंध जी सकाफ़त सां गॾोगॾु असांजी जेका सकाफ़ती सनत हुई हथ जा हुनर हुआ उन्हनि खे तमामु वॾी हथी मिली आहे। हो सूफ़ी शाह इनायत ऐं चीज़ल पढ़ूं हो असां बेदल पढ़ूं असां ॿुढल पढ़ूं हो सिंध धरतीअ में मिलियो असांखे कलंदर। ऐं तव्हां ॾिठो वञे त स्कूली ॿारनि में बि पहिरियां खां इहो माना कोन हो सिस्टम त माना पंहिंजो पटको पंहिंजी अजरक पंहिंजी टोपी ऐं ॾिठो वञे ॻोठनि जी भेट में शहरनि में इहे शयूं हुयूं ई कोन। पर जॾहिं खां वठी अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम रखिया विया आहिनि सिंधी चैनलनि तरफ़ां सिंधी प्रिंट ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया तरफ़ां त तमामु घणो शोर बेदार थियो। सिंधी असां वॾे मान शान सां मल्हाईंदा आहियूं। असांजो तहज़ीब असांजो तारीख़ सिंध हिकिड़ी वॾी अज़ीम शइ आहे अज़ीम नालो आहे जंहिंखे असां सिंध यूनिवर्सिटी जा मुलाज़िम सभई पुरियत वॾे मान सां ईद खां वधीक हिन ॾिहाड़े खे सम्झंदा आहियूं। असां सभु अॼु गॾु आहियूं। असां में को इख़्तिलाफ़ कोन्हे। इहो ई नारो असीं दुनिया खे ॿुधायूं पिया कि सिंध ज़िंदाबाद पाकिस्तान ज़िंदाबाद सिंधी सकाफ़त ज़िंदाबाद। अॼु असांजी सिंधी सकाफ़त अमन जी सकाफ़त आहे शाह लतीफ़ जी धरती आहे। असां हिते बि पाण में एका ॿधीअ जो नारो लॻायो। असीं सभु कराची खां वठी कश्मीर ताईं पाण में गॾु आहियूं। असांजे सिंधी हुअण जो ऐं असांजी तारीख़ खे जेको आहे उनखे जेको उजागर करण लाइ ही तमामु बहितरीनु प्रोग्राम आहिनि। ऐं असां सम्झूं था हेड़ा ॾियारा असांजी ईद खां वधीक ख़ुशियुनि जा ॾियारा आहिनि। ऐं असां हिनखे सभई जेके सिंध जा यूनिवर्सिटी जा मुलाज़िम ऐं सभई सिंधी तमामु जेका दिलि सां सेलिब्रेट कयूं था।